सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मानी तैयार करे छॾी अयो फायरिंग जो आवाज़ ॿुधो भाॼी तो मूंखे त लॻे थो उन्हनि जो ठाह थी वियो तॾहिं त ख़ुशीअ में फायरिंग पिया कनि। अदा सालू दे खबर इन नवाब के मारी आई जी मरंदो नवाब खान मुझे हथाई मरंदो कोन छडींदो साथ हलो जेका तू ॻाल्हि थो करी या सही आ ये पक्का या ॻाल्हि सही आ त पोइ मूं इजाज़त ॾे मूंखे त मां मुकाबले जी कबर खोटिया ऐं कोटरे नवाब खान खे पूजूं ऐं मां सम्झां थो त 5 फुट 7 ई त थींदो एतिरी कबर मां खोटे को वॾो मसलो न आहे मां असुल में मजदूर माण्हू सॼी ज़िंदगी मजदूर कई आहे ऐं 5 मिंटनि में कबर खोटींदासीं दफ़न जा थींदे जान छॾाईंदासीं सॼो ॻोठु आज़ादु आहे। तव्हांखे पक थिए छो नथी मौत खां अॼु ॾींहं ताईं केरु बची न आहे सघियो उहे नवाब कीअं बचंदो न हूअं त मूंखे पक आहे तो मौत बरहक आहे हर माण्हू ते अचिणो आहे अॼु हीउ आहे सुभाणे हू मरंदो कंहिं महिल हू मरंदो पर हाणे मसालो इहो आहे त मूंखे रुॻो इहो खौफ़ आहे मां नवाब खान जी कबर खोटिया पोइ वरी उन में तोखे दफ़नाइणो पइजी वञे पोइ त वरी मसालो थींदो न तूं ड्रिगो ई हू थोरो हल्को बिंदरो आहे त थोरी अञा वेकरी करणी पवंदी कबर खे ख़ाली कोन छॾींदासीं मखण तूं रुॻो खोटे छॾ नवाब खान या मां न त तूं त दफ़न थींदे ई थींदे बस अदा बस हाणे इन्हनि कबरुनि जूं ॻाल्हियूं छॾियो ख़ैर घुरो अलाह खां ईअं न थिए जो कबरुनि जूं ॻाल्हियूं कंदे कंदे तव्हां ॿई मुंहिंजो सिर खणो बेगुल खां त भलाऊं बि पासो कयो पर तव्हां जहिड़ियूं भलाऊं मां काथे न ॾिठियूं अहिड़ा सॼा भाग किथे भाई बेगुल बस नवाब बस तू दों तो घुरे मुझे सिर खणण जो अधी तव्हांजो सिर सलामत रहे बाक़ी इहो नवाब खान मरंदो हंधु ॾे अॼु पोड़ो सफ़ा बाबा छितो लॻो पियो आहे मूंखे त हाणे खौफ़ थो थिए त हे वाक़ई मुड़ंदो कोन नवाब खान जो सिर खड़े ई खड़े भली खड़े छो असांजे घरां छा थो वञे आहे नैना तोखां पहिरियां मां हिन घर में सुकून में हुयमि पर जंहिं ॾींहं खां वठी तो हिन घर में कदम रखियो न तो मुंहिंजो सुकून बर्बाद करे छॾियो आहे तो अञा त मूं कुझु बि न आहे कयो माई तूं परेशान थी वई आहीं थोरो सोच जॾहिं मां तो खिलाफ़ के साज़िशूं कयूं पोइ तुंहिंजो छा थींदो मूंखे तो मां को बि खौफ़ कोन्हे को मां त सिर्फ़ इहो थी सोचां त तो निभागीअ मां जान कीअं छॾायां मां तोखे तां भॼाए बि कढां न पर एतिरी पक अथमि त साईं तोखे ॿीहर हिते वापसि वठी ईंदो सिर्फ़ हिकु दफ़ो नैना सिर्फ़ हिकु दफ़ो जेकॾहिं तूं मरी पईं न त ईअं सम्झ त मुंहिंजी जान तो मां छुटी वेंदी मूं बि मालिक खां इहा ई दुआ घुरी आहे त तो मां माई जल्दी जान छॾाए न त मां हितां वञण जी कोशिशि थी कयां ऐं वरी हिते अची फासी थी वञां ख़बर न आहे तुंहिंजो इहो मनूस चेहरो मूंखे पंहिंजी ज़िंदगी में घणा दफ़ा ॾिसणो पवंदो मनूस मां न पर तूं आई तूं जे ॾींहं खां तो हिन घर में कदम रखियो आहे न त ख़ुशियूं असांजे घर खां मोकिलाए वई वञ पर साईं खां बि हाणे त साईं बि तुंहिंजे करे इलाही परेशान थो रहे
हाणे तुझे इन मुंडूस चेहरे मां तॾहिं जान छुटंदी जॾहिं तोखे मारे मां पूरो कंदसि। हल कमरे में त मां तोखे ॿुधायां थी त ज़रीना बेगम छा थींदी आहे। तोखे आज़ाद छॾियो अथमि तॾहिं तूं ॿोली थी। हल कर जुल्म माई कर जुल्म हिकु ॾींहुं मुंहिंजो बि ज़रूरी हो। पहिरियां तूं कमरे में हल, मां थी तोखे ॾेखारियां त ज़ुल्म छा थींदो आहे। अमां मूं गुलण खे न्यापो ॾेई रेस जे तरफ़ मोकिलियो आहे। हाणे ॾिसां त रेस गुलण खे कहिड़ी थो वणती जे। बाबा हू वॾो शैतान आहे, भली जो हू तोसां ठाह करे कोई बि पुठीअ पोयां तुझे मारण लाइ ज़रूर सोचींदो। बाबा अमां मां बि नवाब खान खे चङी तरह सुञाणा, जो हुन सां ठाह कयां थो दिलि त मुंहिंजी बि कान्हे ठरे। सिर्फ़ु नवाब खान जो ख़्यालु मटायां थो जे मुंहिंजे तरफ़ां हुनजो ख़्यालु हटी वञे। ओए पासो वठी थींदो सां त कुख वारी बंदूक पाण बि सॼी उमिरि ईअं ई लिकी वार कया थी। भली कोशिश करे ॾिस बाबा, पर मूंखे पक आहे त नवाब खान तव्हांजे वारे में कोन ईंदो। पोइ छा मां कोशिश करणु छॾे ॾियां? जेके नवाब खान मुंहिंजे सीने ते ॾंफ ॾिना आहिनि पल पल मूंखे उहे यादि आहिनि। जॾहिं बि इहे ॻाल्हियूं मां यादि कंदो आहियां मुंहिंजे ज़ख़्मनि मां रतु वही पवंदो आहे। हाणे तूं ई ॿुधा त मां अहिड़े ज़ालिम खे विसारे वेही ला? कतई कोन विसारींदोसांसि। बाबा जेके नवाब खान ज़ुल्म कया आहिनि न तमामु जल्द हू पंहिंजे अंजाम ते पहुचंदो। तमामु ख़ुदा खां हर वक़्तु इहा ई दुआ घुरंदो आहियां, इन ज़ालिम खे जॾहिं बि अंजाम ते पुॼाई मुंहिंजे हिन हथनि सां पुॼाइजांसि। हिकिड़ो मिंट सालू, हिकिड़ो मिंट। हाल वाले नवाब खान के मारण वारो प्रोग्राम कैंसिल करे छॾी छा? न न गुलण, तोखे कंहिं चयो आहे त मूं रेस खे मारण जो प्रोग्राम ठाहियो आहे? बाड़िया सालू, नीमे सॼे ॻोठ में ढंढोरो मचाए छॾियो आहे। सालू नवाब खान मारण लाइ पिस्टोल वरितो आहे। वॾो निभागो नीमे जे पेट में त का ॻाल्हि माप ई कोन थी, फाटी थो पए फाट खा। साले न मां पाण चाहियां थो नवाब खान अॼु मरे सुभाणे ॿियो ॾींहुं थिए मां वॾी 5 माण्हुनि जी देग लाहींदुसि। साले सची ॿुधा, जेको नवाब खान खे मारण लाइ पिस्टल वई उहो किथे की? पिस्तौल खीसे में आहे। जीअं रेस वझ ॾिनो न कंदोसांस पूरो, सभु गोलियूं मुंहं में हणंदोसांस मुंहं में। पोइ बाक़ी देर छा जी आहे? वञी ओता करे इस पासो ठका करी कुख में गोली कढाईस। चरियो हुई छा इन ओताक जे ॿाहिरां फिरंदो रहंदुसि न त रेस खे मूं ते शक पइजी वेंदो, ओचितो हमलो कंदोसांस, ईअं दुफ करे छॾींदोसांस। जीअं सालण तोखे सही लॻे, पर रेस खे ज़िंदा न छॾिजां। कोन छॾींदोमांसि, तमामु जल्द इन रेस खे पूरो कंदुसि। पर गुलण ॿुध, इहा ॻाल्हि ॿिए कंहिं सां न कजां। न न मां त कोन कंदुसि, पर यार जेको लीमे न पढ़ो ॾेई छॾियो आहे उन जो छा थींदो? इहो लीमो कूड़ो आहे, माण्हू इन जी ॻाल्हि ते एतबार ई कोन कंदा। वॾी ॻाल्हि त माण्हुनि खे यकीन ई कोन ईंदो त को सालू बि नवाब खान खे मारे सघे। मतिलब त तूं कोन मारींदेसि? न मारींदो था तूं फट कंदो था, ईअं तो छॾियांसि। पलांत करणो आहे पलांत। अकबर छा ॻाल्हि आहे? अॼुकल्ह तूं वॾे खां पासीरो थो रही। जिन ॻाल्हियुनि जे करे मां पासीरो थियोसि ऐं जेके ॻाल्हियूं मां लिकाइण पियो चाहियां उहे मां वॾे खे ॿुधाइण आयो आहियां। अकबर हिन वक़्तु वॾो होश में न आहे, हुनजे अखियुनि में रत भरिजी आयो आहे, रत। बहितर थींदो त इहे अहवाल तूं ॿिए चकर ॾिजां। न माजिद, उन्हनि राति न मुंहिंजे दिलि जो भार वधाए छॾियो आहे। जेकॾहिं मौत आयो न सुकून सां मरी बि कोन सघंदुसि, इन करे वॾे खे ॿुधाइण आयो आहियां। सम्झा थो अकबर त तुंहिंजे ज़िंदगीअ जा बि ॾींहं पूरा थी विया आहिनि। सच में अकबर, छा अहिड़ा के राज़ आहिनि छा? माजिद, मूंसां बि गद्दारी थी आहे ऐं मूं वॾे खे धोखो ॾिनो आहे, पर हाणे मां वॾे खे हक़ीक़त ॿुधाईंदुसि, पोइ माफ़ करे या मारे छॾे। थी सघे थो हक़ीक़त ॿुधण खां पोइ वॾो तोखे माफ़ करे छॾे। जेकॾहिं सज़ा ॾिए थो त उनजो हक़ आहे, मुंहिंजी ग़लती माफ़ी जे लाइक़ु न आहे ऐं मां हर सज़ा भुगण लाइ हिते तयारु थी आयो आहियां। सिजावल मरे वरी ज़िंदा थी वापसि पहुचे। मूंखे जाने मूसा जे मौत ते बि यकीन नथो अचे जेसि ताईं मां पंहिंजी अखियुनि सां मूसा जो लाश नथो ॾिसां न।
तेसिताईं मूंखे मूसा जी मौत ते पक कोन थींदी। तव्हां सुबुह जो हली ॿई ॼणा मूंखे मूसा जो लाश अखियुनि सां ॾेखारींदव, तॾहिं मूंखे पक थींदव मूसा मोह आहे। बाबा साईं, असां मूसा खे अधमोह करे छॾियासीं ऐं पोयां वरी बाहवल अची पहुतो। त पोइ पक सम्झो त मूसा बि ज़िंदा आहे। जेकॾहिं हुनजी हयाती हूंदी न बाबा साईं, त पोइ हुनखे असां बि मारे कोन सघंदा। असां उन्हनि खे न मारे सघियासीं, हू असांखे ज़रूर मारींदा। असां सजावल ऐं मूसा खे मोल सम्झी पोयां केॾा ज़ुल्म कयासीं। सलीम खे पुलिस जे हथां माराए छॾियोसीं। दरिया ख़ान बख़्शल ऐं रहीम खे उन जे केस में ई चालान कराए जेल मोकिले छॾियोसीं। हाणे इहा ख़बर जेकॾहिं सजावल खे पहुती त छा हू पाठ करे वेंदो? थोरो सोचो जेकॾहिं मूसा क़बर मां उथी ज़िंदा थी हिते आयो त असां सां छा अचर कंदो? बाबा साईं, वरी जे बची आयो न, बारूद जाम आहे, सभु लाईंदासीं मूसा जे सीने में। घट पर थोरो घटि खिंडेर, अॻियां बि मूसा अथई मूसा। मूं महिल हाशो में वॾो बदिलाव अची चुको आहे। ख़ुदा करे उहो सम्झी वञे त हू ज़ुल्म जे रस्ते ते आहे। अदी अदा तॾहिं सम्झंदो जॾहिं रेस ऐं अदा लीमो हुनखे सम्झण जी मोहलत ॾींदा। तूं सही थी चए मूं महिल। रेस हिन हाशूअ खे ज़ोरी हिन दुबण में धिकींदो। जेसिताईं हाशू न दुबण में ॻीचीअ ताईं न गड़क थींदो न, तेसिताईं हथ न कढंदो। अदी मां घड़ी खान सुणी का थी चा न मूं महिल न। हिन वक़्तु हाशू ऐं मीर हिक ॿिए जा सख़्तु मुखालिफ़ बणिजी विया आहिनि। ख़ुदा न करे मीर जेकॾहिं तोखे घर मां तड़े कढे ऐं घटि वधि ॻाल्हाए त पोइ? अदी पोइ मां मीर जो बुरो कोन मनाईंदसि। तूं त दरगुज़र करे वेंदीअ। इहा ख़बर हाशूअ खे पई न त मीर खे कोन छॾींदो। ठीकु आहे अदी, जेकॾहिं मां वयसि त अदा हाशू खां मोकल वठी पोइ वेंदसि। हा, ईअं सही आहे। हाशूअ जी मोकल हूंदी न त पोइ हो दरगुज़र करे वेंदो। मां ज़ालिम आहियां मां ज़ालिम। मूं हद खां वधीक ज़ुल्म कया आहिनि, पर जेको तव्हां ज़ुल्म कयो आहे ओड़ो ज़ुल्म त अॼु ताईं मूं जानवरनि ते बि न कयो आहे। हीअ तुंहिंजी भाॼाई जेका तुंहिंजे माउ जे मिसल आहे, तूं हिनजी ज़बान कटे छॾी आहे। तूं अॼु जेको मुंहिंजे साम्हूं ज़िंदा बीठी आहीं न, सब सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिन औरत जे करे। मूं त तोखे मारण जो फ़ैसिलो घणो वक़्तु अॻु करे छॾियो हो, पर हिन बहरूअ मुंहिंजे पेरनि ते पोतियूं लाहे आज़ियूं न्याज़ियूं कयो ऐं तोखे नई ज़िंदगी ॾिनी। जिन औरत तोखे ज़िंदगी ॾिनी, बदले में तव्हां सां छा कयो आहे? एॾो ज़ुल्म। पर तो हिनजी ज़िंदगी अज़ाब करे छॾी। पर मां हुन पाक ज़ात जो कसम खणी थो चवां त मां तोखे मारींदुसि कोन, पर तुंहिंजी ज़िंदगी मौत खां वधीक बदतर कंदुसि। तूं रब जे अॻियां दुआ घुरंदीअ मौत जो, तोखे मौत नसीब न थींदो। पर सिजावल ख़ान खां तोखे हमेशा हिकु शफ़ीक भाउ जी मोहबत मिली आहे, पर तूं हाणे सिजावल ख़ान जी मोहबत न, सिर्फ़ ऐं सिर्फ़ हुन जो ॾिसंदीअ। मूंखे त मज़ो ई नथो अचे। सॼो घर वीरान लॻो पियो। अदा काॾे कई मुंहिंजे मखण खे? वारो मखण? हा, मखण जेको आहे न पुलिस जे पादरनि खां भॼी वियो ऐं तुंहिंजे नियापो बि छॾे वियो। हाँ, कहिड़ो? चए पियो त बेगुल जॾहिं हितां बेज़ार थिए न त गाॾो कराए ऐं मुंहिंजे ॻोठु छॾे वञजांसि। हाली त छॾे जाए। मूंखे पक्का तो ई हुन सां जुट कई हूंदी तॾहिं त उहो घर छॾे भॼी वियो। उन सां जुठ मूं न आहे कई। हिन घर में जेको बि रहंदो न, पुलिस हुन सां जुठियूं कंदी रहंदी। तूं बि सही तो चवे अदा। मूसा जे करे ने पुलिस असांजो जीअण ई जंजाल करे छॾियो आहे।
अदी बेगुल भला इहो मां या बेपितो जो इन्हनि सां मुंहुं ॾेई वेठो आहियां तंहिं करे चवां थो त भॼी जान छॾायो तव्हांजी जान आहे हिते इहा मथे मां हवा कढी छॾे त मां हितां वेंदमि मां हितां कोन वेंदी मां वॾो भाउ थी पियो न त गोली हिकु हणाए गोली छो चक विझी बस बूटी पटे छॾे पुछड़ा हे बि कोन वेंदी मखण बि घुमा मां त मरी वियुसि वेठे था खाइनि बाबा साईं बावल ॻाल्हि राज़ी थी वियो आहे जेको तव्हांजो हुकुम आहे योट मूं साम्हूं जल्दी गोड़ा करण वारो न आहे त पोइ न एॾो जल्दी ॻाल्हाइण जे लाइ राज पोइ कीअं ॾेखारियो बाबल साईं मूसा जे मौत खां पोइ बावल सफ़ा कमज़ोर बणिजी वियो आहे मूसा मोह न आहे इहो सॼो ड्रामो आहे जीअं सजावल कोन मोह जेकॾहिं मूसा मरे आहे न हुनजो लाश ज़रूर मिले आहे असां मूसा खे ज़ख़्मी हालत में छॾियो पोइ मथां वरी बावल अची वियो थी सघे थो बाबा साईं मूसा ज़िंदा हुजे पक सम्झो त इहो मूसा मोह न आहे बावल हुनखे इलाज जे लाइ छॾे आयो आहे असां सां ॻाल्हियूं करे असांजो मूसा तां ध्यानु हटाइण थो घुरे त जीअं हुनजो इलाज थी सघे पोइ बाबल साईं बावल खे छा चवां जेको तव्हांजो हुकुम बावल खे चओ त रेस ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी आहे जेको मुनासिब टाइम सम्झी हलियो अचे ठीकु आहे बाबल साईं बावल जेकी बि तारीख़ ॾी मां तव्हांखे ॿुधाईंदुसि मूंखे इजाज़त बाबल साईं पता रहे तूं बावल मथां नज़र रख जेतिरे ते मुंहिंजो अंदाज़ो आहे त इहो बावल मूसा सां मिलण जे लाइ ज़रूरु वेंदो किथे न किथे त हुनजो इलाज हलंदड़ आहे इन खां पहिरियां जो मूसा ठीकु थी वापसि अचे हुनखे उते ई पूरो करणो आहे ठीकु आहे बाबल साईं जेको तव्हांजो हुकुम अॼु खां पोइ मां बावल जो पीछो कंदुसि बाबा साईं मूसा खे हाणे ॻोल्हणु ॾाढो मुश्किल थींदो इहो तव्हांजो मुश्किल कमु बावल आसान करे छॾींदो जॾहिं गुलण हुनखे ॿुधाईंदो न रेस ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी आहे त पोइ इहो बहावल लापरवाह थी करे मूसा सां ज़रूर मिलण ईंदो तव्हांखे हर वक़्तु बहावल मथां नज़र रखणी आहे इहो बहावल ई तव्हांखे मूसा ते पहुचाईंदो ॿुधां थो त मूसा सां वॾो हादसो थियो आहे पर इहा ख़बर नथी पए त ज़ालिम जिंदा आहे या मारिजी वियो बाबा साईं इहा जांच असांखे करणी पवंदी मूसा जी जांच खां पहिरियां इन कमीने सूबेदार असद जो को बिलो कजे जे नवाब खान जे इशारे ते मुंहिंजे हमरा सलीम जो नाहक खून वहायो पहिरियों बिलो इन जो कजे पोइ ॿिया कम वॾा हिन वक़्तु लाला जो खून थियल आहे हुनजी एनसी त नवाब खान जे मथां कटराए छॾी पर हींअर नवाब खान जो ज़ोर हूंदो त लाला जे केस जी FIR मूं मथां कटराई जॾहिं त लाला मुंहिंजो सॻो सौटु हो ऐं उन वक़्तु नवाब खान बि हिते ओताक ते मौजूदु हो नवाब खान जॾहिं हितां ओताक मां निकितो त सॼे ॻोठ हुनखे ॾिठो आहे नवाब खान वॾो कमीनो शख़्स आहे जेको वॾी चालाकी पियो थो करे पर असां बि जॾहिं शायदी तौर ते पूरे ॻोठ खे वठी हली कोर्ट में साम्हूं बीहारींदासीं न पोइ ॾिसूं त नवाब खान असां सां करे चालाकी वॾा नवाब खान इन ॻाल्हि खे सम्झे थो तॾहिं त पोइ हिते हटी वियो आहे माठ करे थो वेहण वारो नवाब खान वॾा हुनजी सॼी कोशिश इहा हूंदी त हींअर हू मूंखे कहिड़े तरीक़े सां हिन केस में फासाए सूबेदार असद जेसि ताईं आहे तेसि ताईं असांजे लाइ मसइला थींदा रहंदा मां अॼु ई सूबेदार असद सां हुनजो मिलां सलीम जे नाहक खून जो हिसाब त इन कमीने असद खां मूंखे वठणो आहे हर हाल में बाबा साईं जेकर कानून सां फिटायोसीं न त उहो असांखे सुख में कोन ॾींदो तूं घबराए न माजिद सॼी ज़िंदगी मुंहिंजी कोर्ट कचहरियुनि ऐं नायल ऑफिसरनि सां गॾोगॾु इन नवाब खान सां जहिड़नि में गुज़री आहे उन्हनि जो बंदोबस्त मां करे वठंदुसि अदा हाशू नवाब खान जी दुश्मनी निभाइण जी पोयां हुनखे त मुंहिंजी का बि सोच न आहे जेसि ताईं लीमो ॾेॾर ज़िंदा आहे न तेसि ताईं न तुंहिंजी शादी थींदी न नैना सुख जो साह खणंदी अदी ॾो अदा हाशू जो आहे हुन में अदी लीमे खे तूं छो थी चवें हाशूअ खे नवाब खान जी दुश्मनीअ में धिकण वारो इहो लीमो ई त आहे ॿियो केरु आहे अदा हाशूअ खे हराम जा पैसा मिलनि था
नवाब खान हुनखे हज़ारे रुपया खाराए थो। नवाब खान जे लाइ अदा आशू फ्रीअ में कमु नथो करे। न मूमल इन लीमे मोए सां न असां पूरा पवंदासीं न आशू, ॿई असां खां ज़ोर आहिनि। मजबूरी इहा आहे त असां इन ॿिन्ही जे मौत जी दुआ बि नथा घुरी सघूं। जेकॾहिं अदा आशू असांजे चवण में अची थो वञे त अदा लीमो छा कंदो? आशूअ खे सम्झाइण सवलो कमु आहे, ॿुधाए मूंखे। मञा थी त सवलो कमु न आहे, अदा आशू वॾो ज़िदी आहे, पर तूं ऐं मां हुनजे मथां ज़ोर रखंदासीं त नेठि मञी वेंदो। ठीकु आहे मुंहिंजी भेण, तूं ज़ोर लाइ आशूअ ते, मां तोसां गॾु आहियां। मेरे सच चई वियो आहे, मां रस्ते ते भटकी वियो आहियां। नवाब खान खे मुंहिंजे जो कुतो बणाए छॾियो आहे। जेकॾहिं सच में नवाब खान वटि मुंहिंजी कदर आहे त पोइ मां जीअं चाहियां तीअं कंदुसि। नवाब खान मूंखे कोन रोकींदो ऐं हमदर्दी कंदो। इन लाइ नवाब खान खे आज़माइण जेकॾहिं हुन सां सिधो ऐं सचो हले त पोइ सरकार में कमु करणु मुंहिंजे लाइ ॾुखियो कोन थींदो। पर जेकॾहिं हू मूंखे इस्तेमालु करे पियो त पोइ आशू तुंहिंजी हितां वापसि वञण में ई भलाई आहे। ॻाल्हाए थो ॾिसां नवाब खान, ख़बर त पए त हू असांजो केतिरो ख़ैरु खाए। नवाब खान खे मिंथ मेड़ करे सिलसिले में राज़ी कयो अथमि ऐं तूं बि ज़िद छॾ, ख़्याल राज़ी थी ॻोठ में वरी ख़ुशियूं वापसि अचनि। ज़रूर ठा कंदुसि गुलण, पर मां पहिरीं पंहिंजे दोस्तनि खां सलाह करे वठां। छॾ दोस्तनि खे, कहिड़ा उहे तुंहिंजा सॼणा आहिनि, तूं उन लाइ छो थो सोची? गुलण चरिया के अहिड़ा दोस्त बि आहिनि जेके सिरजण वारा आहिनि, उन्हनि खां सलाह त लाज़िमी आहे। हूअं बि पहाको आहे, सलाह बूढ़े सां बि कंदी। ठीकु आहे भावल, तव्हां फ़ैसिलो सोचे पोइ तव्हां मूंखे ॿुधाइजो, पोइ मां वञी रेस खां तारीख़ वठी ईंदुसि। ठीकु आहे गुलण, तोखे इजाज़त आहे, ॾींहं ॿिनि में मां तोखे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे, महिरबानी। बाबा सच में तव्हां नवाब खान सां ठा करण था चाहियो? मां फ़िलहाल नवाब खान जो ख़्यालु बदिलाइण जे करे इहे ॻाल्हियूं थो कयां। मां चवां थो त नवाब खान मूंखां जीअं बेखौफ़ थी वञे, पोइ सवलो थी अचे कयांसि दुफ़, त पोइ मां पंहिंजे पुट शमीर जो ॿिन्ही नवाब खान खां पलांद कयां। बाबा इन हादिसे खे घणो वक़्तु गुज़री वियो आहे, तव्हां इन ॻाल्हि खे दिलि तां लाहे छॾियो। बाबा अमा शमीर जो ॾुख मूंखे ख़बर ताईं कोन छॾी। जवान पुट हो, कीअं विसारियांसि? बाक़ी वक़्तु केतिरो बि गुज़री वञे, भली मां पोढ़ो थी वञा, पलांद पुराणा न आहिनि थींदा। जंहिं ॾींहुं न पलांद कयमि, उन ॾींहुं दुश्मननि जा ज़ख़्म ताज़ा थी पवंदा ऐं उन्हनि मां रत सुम्हणु शुरू थी वेंदो। पोइ बि बाबा हर क़दम सोचे सम्झी खणिजांइ। हा मां का बि तकड़ न कंदुसि। भाॼाई मां मञा थी त मूं तुंहिंजे मथां ॾाढा ज़ुल्म कया आहिनि, पर पोइ बि मां तोमां चङाई जी उमेद रखां थी ऐं हथ जोड़े मां तोखां माफ़ी थी घुरां। मूंखे उमेद आहे त तूं मूंखे माफ़ करे छॾींदीअ। भाॼाई मां तोसां वाइदो थी कयां त सॼी ज़िंदगी मां तुंहिंजी बानी थी गुज़ारींदसि। मूंखे माफ़ करे छॾ ऐं अदा सिजावल खे बि चओ त मूंखे माफ़ करे छॾे। मां मरण नथी चाहियां भाॼाई मूंखे माफ़ करे छॾ। हा भाॼाई, मुंहिंजे गुनाहनि जी सज़ा मूंखे कुदरत वारो ॾींदो। जेकॾहिं तूं मूंखे माफ़ करे छॾींदीअ न त मां अदा जी सज़ा खां बची वेंदसि।
हिते सज़ा अलॻि मिलंदी ऐं हुते सज़ा अलॻि मिलंदी। मां माफ़ी जे क़ाबिल त न आहियां, पर उम्मीद कयां थी तव्हां मूंखे माफ़ करे छॾींदव। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।